वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। या अय्युहन्नासु तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदा व ख़लक़ मिन्हा ज़ौजहा व बस्स मिन्हुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तक़ुल्लाह अल्लज़ी तसाअलून बिही वल अर्हाम इन्नल्लाह काना अलैकुम रक़ीबा। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह व क़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अअमालकुम व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम व मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। अल्लाहुम्मा रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मन अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मन अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मा। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। मुख्तसर हमदई सना दुरूद सलाम का पोए वाजिबुल एहतराम अज़ीज़ सामीन किराम, जियां तो सभिनी खे ख़बर आहे गुज़िरियल जुमअतुल मुबारक जे खुतबे जे अंदर असां रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जे अहादीस मजा दज्जाल जे बारे में कुछ तस्करो कयो हुयो। तो दज्जाल अल्लाह की तरफा एक वडी आजमाइश, अल्लाह तबारक व तआला की तरफा मुसलमान जे लाइ वॾो इम्तिहान आहे। दज्जाल का हर पैगंबर पंहिंजी उम्मत के खबरदार कयो ताजो हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम भी दज्जाल का पंहिंजी उम्मत के खबरदार ऐं आगाह कयो। ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जो पंहिंजो भी इहो ज़ाती अमल ऐं मामूल हूंदो हुयो, जेॾीमहिल भी का बि नमाज़ पढ़ंदा हुया, नमाज में अल्लाह तबारक व तआला खां इहो सवाल कंदा हुया तो अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिन फितनतिल मसीह दज्जाल। ए अल्लाह, दज्जाल जे फितने, दज्जाल जे आज़माइशन, दज्जाल खां मिलंदड़ जेके मुसीबतुनि उन्हनि खां आऊं तुंहिंजी पनाह में थो अचां। दज्जाल के बारे में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन अहादीस मुबारका मजा कुछ निशानियों दज्जाल जी शिकलो शबात कुछ बयान कईसूं। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दज्जाल कद जो बिंदरो हूंदो, दज्जाल जिस्मानी थुल्लो मोटो हूंदो, दज्जाल जा जेके वार आहिनि उहे हेडरा हूंदा ऐं दज्जाल के ॿ अखियूं आहिनि, ॿिनि अखियुनि जे विच ते काफ़िर लिखियल हूंदो ऐं दज्जाल जी जेका साॼी अखि आहे, दज्जाल उन खां अंधो नाबीनो काणो हूंदो ऐं उहा जेका अखि आहे उहा अंगूर जी फिथल ऐं थोरी डिघी हूंदी। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन दज्जाल जे वारनि जे बारे में फरमायो त उन जा वार हिकु त कुंडीरा हूंदा, ॿियो वरी उन्हनि जे मथे चोटी बदल हूंदी। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम दज्जाल जो शिकलो शबात सां इहो तारुफ़ कराईंदे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक है हज़रत फ़ातिमा बिनते कैस रज़ियल्लाहु ताला अन्हा सही मुस्लिम किताबुल फितन के अल्फाज में हज़रत फ़ातिमा बिनते कैस रज़ियल्लाहु ताला अन्हा चई थी त हिकिड़े ॾींहुं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जो कासिद आयो ऐं आवाज़ ॾिनई, मुसलमाननि के सभिनि के सॾु कई
सब मुसलमान आया मस्जिद में गॾु थिया। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नमाज पढ़ाई। नमाज का पोइ जंहिं महिल फारिग थिया, हज़रत फातिमा बिन्त कैस से थी त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मेंबर ते चढ़ी बीठा। मेंबर ते चढ़ण खां पोइ माण्हुनि सां मुतवजह थिया, माण्हुनि सां हम कलाम थिया ऐं माण्हुनि खे चयूं त अॼु जो मूं तव्हांखे गॾु कयो आहे, अॼु जे ख़ुतबे जो जेको मक़सदु आहे उहो को तव्हांखे कंहिं अमल जी तरगीब ॾियारणु न आहे त हीउ अमल कयो, अल्लाह खे हीउ अमल महबूब आहे, अल्लाह जे प्यारे पैगंबर खे अमल महबूब आहे, हीउ अमल करण सां मूंखे एतिरा फ़ाइदा मिलंदा, इहा तरगीब हूंदी आहे। अॼु मूं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ख़ुतबे ॾियण जो मक़सदु अव्हांखे कंहिं नेकी जे अमल ॾांहुं तरगीब ॾियारण जो न आहे। अॼु मूं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ख़ुतबे जो मक़सदु अव्हांखे कंहिं शइ खां डिॼारण जो मक़सदु बि न आहे त हीअ अमल करण सां अव्हांखे अल्लाह जे तरफ़ां हे अज़ाब थींदा, इहो बि मक़सदु न आहे। पर अॼु जेको ख़ुतबे जो मक़सदु आहे उहा हिकु अनोखी ॻाल्हि आहे, नई ॻाल्हि आहे। इहा ॻाल्हि करण खां पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन थोरो मुस्कुराइनि था। हज़रत फातिमा बिन्त कैस चए थी पाण सगुरम थोरो मुस्कुरायो। मुस्कुराइण खां पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असल ॻाल्हि शुरू कनि था। असल ॻाल्हि हीअ आहे जो हज़रत तमीम अदारी रज़ी अल्लाहु ताला अन्हु पहिरियां नसारा ईसाई मज़हब सां तालुक़ रखंदड़ हुयो, उहो मुसलमान थियो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा उहो मुसलमान थियो आहे, उहो आयो आहे इस्लाम आणण खां पोइ उन हिकु ॻाल्हि ॿुधाई आहे, हिकु वाक़ियो बयानु कयो आहे जेको मुंहिंजी ॻाल्हियुनि सां ऐन मुताबिक़त रखंदड़ आहे, मुवाफ़िक़ आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पोइ अॻिते वाक़ियो शुरू कनि था त हज़रत तमीम दारी रज़ी अल्लाहु अन्हु ॿुधायो आहे त आऊं कबीला लखम ऐं जुज़ाम ॿिनि कबीलनि जे 30 माण्हुनि सां गॾु समुंडी सफ़र जे सैर ते असां निकितासीं। तक़रीबन महीनो खान इन सफ़र में असांखे लॻो। असां जेॾी महिल जहाज़ में समुंडी ॿेड़ी या ॿेड़े में चढ़ी करे सवार थियासीं ऐं जंहिं महिल विच पाणी में आयासीं त हर तरफ़ खां तूफ़ान लॻण लॻो ऐं पाणी जो वॾो वॾो छोजो लॻण शुरू थी वियो हलियो। असांखे का ख़बर कान पई त असांखे पाणी केॾां खयो पियो वञे, हीउ तूफ़ान हीउ पाणी जो छोजो केॾां खयो पियो वञनि। असां कमो पेश हिकिड़ो महीनो पाणी जे इन लाहियुनि चाढ़ियुनि मौजनि लहरनि में रहियासीं। ताजो सिज लहण जो टाइम हुयो, हिकिड़े किनारे ते वञी करे पुगासीं। उते जेॾी महिल असां लथासीं वरी ॿी नंढी ॿेड़ी में चढ़ियासीं, उहो असांखे ॿाहिरि बर ते ख़ुश्की ज़मीन ते अची करे लाथई। हाणे असां अजनबी माण्हू, नवां माण्हू, का ख़बर ई कोन हुजे त किथे अची पुॻा आहियूं ऐं अॻियां रुगो जंगलात आहे, रुगो जंगल आहे, रुगो वण आहे। असां हली पियासीं 30 माण्हू। जेॾी महिल थोरो असां जंगल में दाख़िल थियासीं, ऊंधा थी वई हली त पोइ असां सां हिकिड़ो माण्हू अची करे हम कलाम थियो या जानवर अची करे हम कलाम थियो। अची करे जंहिं महिल असां सां ॻाल्हाईं त असां ॾिठोसीं त उनजो मोह असांखे किथां बि ॾिसण में कोन पियो अचे त हीउ ॻाल्हाए किथां पियो, आवाज़ किथां पियो अचे, रुगो वार ऐं वार हुजनि। बहरहाल असां पुछियोसीं त तुंहिंजे लाइ भयल हुजे, कहिड़ी मुसीबत आहे?
तो हुन चयो त आऊं जसास आहियां, आऊं जसास आहियां। बहरहाल तव्हां इन ॻाल्हि खे छॾियो, तव्हां ही अॻियां हिकिड़ो मंदरु आहे, इन में हिकिड़ो माण्हू आहे, ओॾे ई हलो। जे असां ॾिनासीं, हाँ जसास आका शैतानड़ी हले छा, असां तुंहिंजे चवण ते हली पासीं, तकड़ा तकड़ा थी के मुसीबत में न विझे, असांखे परेशान न करे। असां जेॾी महिल उन मंदर में अंदरि लथासीं त पोइ असांखे हिकिड़ो माण्हू ॾिसण में आयो, जंहिंजा इहे हथ हेठि आई ज़ंजीरनि में ॿधे करे, उहा ज़ंजीर उनजे गोॾनि खे वर ॾेई करे पोयां पुछनि सां फिराए करे वरी कुलनि में ॿधल आहे। ऐं उहो माण्हू अख खां काणो आहे, यानी प्यारे पैगंबर जेके बि सिफ़तूं ॿुधायूं उहे सभु सिफ़तूं हिन माण्हू में आहिनि। त असां पुछियोसीं, हाय भाई हलाकत तुंहिंजे लाइ तूं केरु आहीं, ऐं ही तुंहिंजी नोयत, ही तुंहिंजी कैफ़ियत, ही हालत छो आहे, तूं बदल छो आहे? ऐं हज़रत तमीमदार चयो ॿियाई ही इंसान हो, माण्हू हुयो। तो हुन ॿुधायो त मूंखे छॾे ॾियो, अन क़रीब अव्हांखे ख़बर पइजी वेंदी हली त आऊं केरु आहियां, पर हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त अव्हां काथां जा आहियो, अव्हां हिते कीअं पुॻा आहियो। पोइ ॿुधाइनि था असां लखम जुज़ाम क़बीले जा आहियूं, हिन तरह सां असां हिते पुॻासीं, ही जसास असांखे हिते वठी आया ऐं असां हिन इलाइक़े जा आहियूं। उहे सभु जा सभु अरब सां तालुक़ रखंदड़ हुया। चया हाणे आऊं तव्हांखां कुझु सवाल थो करियां, मूंखे ॿुधायो त बैसान दरिया जी बाग जी छा सूरत हाल आहे, बैसान बाग जी छा सूरत हाल आहे? उन्हनि चयो त छा उन में मेवात आई? उन्हनि जवाबु ॾिनो त हा, इहो बाग आबाद आहे, इन बाग में खोड़ सारा मेवात बि आहे। अच्छा इहा ॻाल्हि आहे। हाणे अचो त इहो बैसान जेको बाग आहे जंहिंजे बारे में दज्जाल उन हज़रत तमीमदारी रज़ी अल्लाह अन्हु खां पुछा के इहो किथे आहे? इहो हींअर इसराइल जे कब्ज़े में आहे। हज़रत तमीमदारी चयो त हा उहो बाग अञा आबाद आहे, उन में मेवात आहे। हज़रत तमीमदारी रज़ी अल्लाह अन्हु जवाबु ॾिनो त चईं अन क़रीब, हज़रत तमीमदारी खे दज्जाल जवाबु ॾिनो अन क़रीब इहो सुकी वेंदो हलियो, ख़तम थी फना थी वेंदो हलियो। अॼु जी जेका सूरत हाल आहे इहो इसराइल जे कब्ज़े में आहे ऐं इहो बाग ख़तम थी चुको आहे, इहो बाग ख़तम थी चुको आहे। ॿियो सवाल कयो दज्जाल हज़रत तमीमदारी खां, ॾियो ख़बर तबरिया दरिया इन जी ख़बर ॾियो, इहो इसराइल खां ओभर पासे आहे, भला इन में पाणी आहे? हज़रत तमीमदारी चयो हा हिन में पाणी तमामु घणो आहे। जे अन क़रीब इन जो पाणी सुकी वेंदो हलियो ऐं अॼु इहो इसराइल जे ॿाहिरें पासे ते इहो दरिया आहे, तबरिया आहे ऐं इहो बिल्कुलु सुकल आहे, इन में पाणी कोन्हे को। दज्जाल चयो त अन क़रीब इहो सुकी वेंदो हलियो। टियों सवाल ॾियो ख़बर भला ज़ुगर जेको चश्मो आहे पाणी जो नंढे लेवल ते को वाह, छा इन में पाणी आहे? इहो बि इसराइल सां तालुक़ थो रखे, बैतुल मक़दस वारे पासे। छा इन में पाणी आहे? चए भला इन जी पाणी ते आबादी थिए पई? चए हा आबादी बि तमामु घणी थिए पई। जे वक़्तु ईंदो जो इन जो पाणी बि सुकी वेंदो हलियो ऐं आबादी बि ख़तम थी वेंदी हली। अॼु जी सूरत हाल इहा आहे, चंद के टुकड़ा आहिनि जेके आबाद आहिनि, अक्सर बेशतर इन जो पाणी बि सुकियल आहे ऐं बागात ऐं फसल बि ख़तम थी चुका। इहे टे ॻाल्हियूं दज्जाल सवाल कया, हिननि जवाब ॾिना ऐं हुननि जो इहो ॿुधाईंदो आहे। पोइ दज्जाल चयो त जॾहिं इहो आख़िरी जेको चश्मा ज़ुगर आहे इन जो पाणी जॾहिं ठुप ख़तम थी वेंदो हलियो ऐं जॾहिं बिल्कुलु इन ते जेका थींदड़ आबादी आहे सुकी ख़तम थी वेंदी हली, तॾहिं मुंहिंजो निकिरणु थींदो। पोइ हुननि पुछा कई
चए ख़बर तूं आई केरु? चए आऊं दज्जाल आहियां, आऊं दज्जाल आहियां। उन सां गॾोगॾु दज्जाल हिकिड़ो ॿियो बि सवाल करे वेंदो, चई मूंखे हिकिड़ी ख़बर ॾियो, भला मोहम्मद नाले सां को नबी आयो आहे? चयूं हा नबी बि आयो आहे। किथे आहे हींअर, हुनजी छा कंडीशन, छा सूरत हाल आहे? चयो मके मां हिजरत करे हींअर मदीने में अची चुको आहे। चई माण्हुनि जो उन सां बर्ताव छा आहे? उन जो माण्हुनि सां बर्ताव छा आहे? चई माण्हू जी ताबेदारी कनि पिया ऐं हू अक्सरो बेशतर इलाइक़नि ते फातह थी चुको आहे। अक्सर इलाइक़ा फतह करे उते हू पंहिंजी ॻाल्हि, पंहिंजी शरीयत आणे चुको आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे बारे में जॾहिं हज़रत तमीम दारी रज़ियल्लाहु अन्हु ख़बर ॾिनी, दज्जाल ख़बर छा चयो? इन्नमा दाका ख़ैरुल लहुम अन युतीउहु। आऊं दज्जाल जेको इन पूरे इस्लामी सिस्टम जो दुश्मन आहियां, पर आऊं बि चवां थो त माण्हुनि जी भलाई इन में ई आहे, माण्हुनि जी भलाई इन में ई आहे, माण्हुनि जी कामयाबी इन में ई आहे जो अन युतीउहु मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कनि, प्यारे पैगंबर जिन शरीयत ते अमल कनि, उन मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारनि, इन्हनि जे लाइ इहा ई भलाई थींदी। पोइ दज्जाल पंहिंजो पूरो तारुफ़ कराए थो त आऊं दज्जाल आहियां। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन के दज्जाल जे बारे में इहो वाक़ियो ॿुधायो, पाण करे वञी पाण पोइ हदीस बयान कयां त आख़िरी उम्मत आहे, आख़िरी नबी हो दज्जाल हिन उम्मत में ई ज़ाहिर थियणो आहे, निकिरणो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दज्जाल जे ज़ाहिर थियण खां पहिरियां कुझु नंढड़ियूं निशानियूं ॿुधायूं, जंहिंमें ज़ना जो आम थियण आहे, व्याज जो आम थियण आहे, दीन खां दूरी जो आम थियण आहे, क़त्लोगार जो आम थियण आहे, बे इल्मी दीन शरीअ खां दूर थियण आम आहे, ज़कात न ॾियण आम आहे। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन्हनि सां गॾोगॾु जेके दज्जाल जे वेझड़े में जेके अलामतूं आहिनि, जिन्हनि जे पूरे थियण खां पोइ दज्जाल ज़ाहिर थींदो, उन मज़ा हिकु निशानी इहा बि आहे जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दज्जाल खां पहिरियां, उनजे ज़ाहिर थियण खां पहिरियां 3 साल ईंदा हिकिड़ा। उहे 3 साल कीअं हूंदा? प्यारे पैगंबर फरमायो उहे 3 साल जिन्हनि खां पोइ फौरन दज्जाल निकिरंदो। पहिरें साल में रब्बुल आलमीन जेतिरे आम हालात में बरसात वसाईंदो आहे आसमान खां, अल्लाह से आसमान के जले छॾींदो त अधु बारिश वसाइण बंदि करे छॾ, ऐं ज़मीन खे हुकुम ॾींदो त हाणे तूं जेका बि नबातात तो मां फुटंदी आहे, अनाजात फसुल ऐं वण टिण ॿूटा जेके शयूं ज़मीन मां पैदा थींदड़ आहिनि, अल्लाह सी ज़मीन खे जले छॾींदो त अधु जो अधु फुटाइण छॾे ॾे। अल्लाह साईं ज़मीन खे हुकुम कंदो फसुल वण इहे फुटाइण छॾे ॾे, आसमान अधु मींहुं वसाइण बंदि कंदो पहिरें साल में, ऐं ज़मीन अधु नबातात अनाजात फुटाइण छॾे ॾींदी पहिरें साल में, यानी क़हत साली शुरू थींदी। ॿियो साल थींदो अल्लाह साईं आसमान खे चवंदो त 3 हिस्सा मींहुं वसाइण जा बंदि करे छॾ, ज़मीन खे चवंदो 3 हिस्सा नबातात फुटाइण जा ख़तम करे छॾ। जॾहिं 3 साल ईंदो पूरे साल में मुतलक तौर बरसात चुप बंदि थी वेंदी आहे, मींहुं कोन वसंदो, ज़मीन को बि सलो कोन फुटाईंदी। पाण करे मन फरमायो जेके बि ॾंदनि सां तालुक रखंदड़ जानवर हूंदा सभ जा सभ हलाक थी वेंदा आहिनि, सिवाय उन जे जंहिंखे रब बाक़ी रखे, बाक़ी जंहिंखे ज़िंदा रखे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दज्जाल जे ज़ाहिर थियण जे वेझड़े वारी इहा निशानी ॿुधाई आहे त 3 साल इंतिहाई क़हत सालिया थींदा। इन 3 सालनि दौरान अज़ीम वॾियूं जंगूं लॻंदियूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो
मदीने मजा एक लश्कर निकरंदो, एक मुजाहिदीन जो टोलो निकरंदो। उन दौर में ये मानू बेहतरीन मानू होंदा, ये मानू बेहतरीन मानू होंदा। ये इंदा शाम जे शहर दाबिक या मात एक जगह है, उते अची करे इन्हनि जो किताल थींदो, इन्हनि जी जंग थींदी। उन्हें अज़ीम जेके जंगूं थींदियूं उन्हनि मां हिकु जंगे महाभारी बि आहे, हिकु जंगे कुस्तुनतुनिया जंहिंखे अॼु जे दौर में इस्तांबुल जे नाले सां ज़िक्र कयो वेंदो आहे, ऐं रूमियन सां बि जंग थींदी, यहूदियन सां बि जंग थींदी। इहे अज़ीम वॾियूं वॾियूं जंगूं लॻंदियूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इहे जेॾीमहिल मदीने मज़ा निकिरंदा मुजाहिदीन, उते पुॼंदा त पोइ ईसाई साम्हूं ईंदा, ईसाई साम्हूं ईंदा। ईसाई चवंदा मुसलमाननि खे, मुसलमानो असां तव्हां सां जंग कंदासीं, पर असांजी हिकिड़ी शर्त आहे। उहा शर्त इहा आहे, अॼु जी जंग खां पहिरियां जेके बि जंगूं थियूं आहिनि उन्हनि मंझि जेके तव्हां असांजा ईसाई न क़ैद करे विया हुयो ऐं उहे मुसलमान थिया आहिनि, हाणे तव्हां उन्हनि खे अॻियां करियो जो असां पहिरियां उन्हनि सां विढ़ूं, ॾिसूं त उन्हनि में केतिरी ताक़त वधी आहे। त जेके ॿिया मुसलमान मुजाहिदीन चवनि न, असां पंहिंजे मुसलमान भाइरनि खे ईअं तनहा छॾे करे माराईंदासीं कोन, असां सभु तव्हां सां गॾु विढ़ंदासीं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त पोइ जेॾीमहिल इन्हनि जी भेड़ शुरू थींदी, पोइ मुसलमाननि जे लश्कर में 3 टोला थी वेंदा। हलिया मुसलमाननि जे लश्कर में 3 टोला थी वेंदा। हिकिड़ो टोलो जीअं ई जंग शुरू थींदी त भॼी वेंदो हलियो, ऐं पोइ कॾहिं बि तौबह कंदा त अल्लाह उन्हनि जी तौबह क़बूल कंदो ई कोन। नंबर ॿियो टोलो, उन्हनि मज़ा ॿियो हिसो शहीद थी वेंदो हलियो जंग दौरान। अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो, उहे उन दौर जे हिसाब सां बेहतरीन मज़ा, बेहतरीन अफ़ज़ल मज़ा, अफ़ज़ल शुहदा हूंदा। ऐं टियों टोलो जेॾीमहिल इन्हनि ईसाइनि सां विढ़ंदो, फाते थी करे ऐं मोटी करे ईंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए हिकिड़ी जॻह ते अची करे वेहंदा ऐं उते पंहिंजूं जेके तलवारूं हूंदियूं न उहे ज़ैतूननि जे वणनि में टंगींदा ऐं यक़सिमूनल गनाइम, जेके बाक़ी मुजाहिदीन गाज़ी बची ईंदा, पोइ उतां जेको बि माल गनीमत खणी ईंदा आया हूंदा उनखे वेराईंदा, उनखे वेराईंदा त शैतान रड़ कंदो। प्यारे पैगंबर फरमायो, फसिय शैतान, शैतान वरी रड़ करे चवंदो, तव्हां हिते माल गनीमत वेरायो पिया, पर हो दज्जाल ज़ाहिर थी चुको अथव, दज्जाल निकितो आहे। पोइ ही जेके बि मुजाहिदीन हूंदा पंहिंजो तलवारूं खणी करे फौरन मदीने ॾांहुं भॼंदा, छो जो मदीने खां ई आया हुआ ऐं दज्जाल जी रड़ ते हू सम्झंदा त मदीने में ई दज्जाल निकितो आहे, उते जंहिं महिल भॼंदा त कोन हूंदो। बहरहाल नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन हदीस में कुझु इशारात ॾिना आहिनि त वॾियूं अज़ीम जंगूं लॻंदियूं, वॾियूं अज़ीम जंगूं लॻंदियूं दज्जाल जे अचण खां पहिरियां, ऐं इन्हनि जंगनि में तलवारुनि जो इस्तेमालु थींदो। जन त हींअर छा आहे, टेक्नोलॉजी कई तरह जा हथियार आहिनि ऐं बम आहिनि, मिसाइल आहिनि, इहे शयूं सभु ख़तमु थी वेंदियूं आहिनि, इहे शयूं सभु फना थी वेंदियूं आहिनि। ऐं अहादीस में अचे थो, प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको टोलो दज्जाल सां वेड़ कंदो न उन मुजाहिदीन जा नाला बि मूंखे ख़बर आहे, उन मुजाहिदीन जे घोड़नि जूं निशानियूं बि मोहम्मद खे ख़बर आहिनि। तो उन दौर में जेके मुजाहिदीन हूंदा गाॾियुनि ते वञी करे कोन विढ़ंदा, घोड़ा हूंदा, तलवारूं हूंदियूं, ऐं उहो ज़मानो उहे शयूं मोटी ईंदियूं जेके प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन दौर में हूंदियूं। ही जेको बि सिस्टम हींअर दुनिया जो खानो आहे, इहो समूरे जो समूरो कुर्बे क़यामत में ख़तमु थी वेंदो आहे।
नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो था ये पोइ मुजाहिदीन पोइते भजंदा मदीने दा ईंदा पर मदीने में दज्जाल ज़ाहिर कोन थियो हूंदो। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दज्जाल हज़रत तमीम दारी वारो जेको वाक़ियो थियो जंहिंसां दज्जाल उन सां हम कलाम थियो हुयो उन में बि दज्जाल इन ॻाल्हि जो तज़किरो कयो हो त आऊं 40 ॾींहंनि या रातनि में समूरी दुनिया ते चक्कर हणी ईंदुसि समूरी दुनिया ते पर मदीने ऐं मके खां अलावा मदीने ऐं मके खां अलावा छो जो जेॾी महल पई ऐं मके या मदीने मथां कंहिं बि शहर में दाख़िल थियण जो इरादो कंदुसि त रब जा फ़रिश्ता उते बीठल हूंदा उन्हनि जे हथ में तलवारूं हूंदियूं लिहाज़ा मके या मदीने में दाख़िल कोन थी सघंदुसि बाक़ी सॼी दुनिया ते चक्कर हणी ईंदुसि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहो दज्जाल किथां निकिरंदो अन दज्जाल यख़रुजु बेशक जेको दज्जाल आहे उहो निकिरंदो किथां मिन यहूदियत असबहान मुस्नद अहमद शरीफ जा अल्फाज़ आहिनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त दज्जाल असबहान इलाइक़े खां निकिरंदो। सुनन इब्न माजा किताबुल फितन जा अल्फाज़ आहिनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त दज्जाल निकिरंदो शहर मशरिक जे तरफ़ां उन शहर मशरिक जो नालो आहे खुरासान। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿी हदीस मुबारक आहे त दज्जाल इराक ऐं शाम जे विचों ज़ाहिर थींदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन समूरे हदीसनि खे मिलायो त दज्जाल जेको अॼु पूरो खितो जंहिंखे चयो वेंदो आहे ईरान त दज्जाल जो ज़ुहूर खुरासान हिकु वॾो इलाइक़ो आहे उन जो शहर आहे असबान खुरासान मां ज़ाहिर थींदो असफान खे लताड़ींदे शाम ऐं इराक जो विचों रस्तो वठंदे पहिरियां जज़ीरा अरब में ज़ाहिर थींदो पहिरियां जज़ीरा अरब या हिजाज़ में ज़ाहिर थींदो उन खां पोइ उहो बाक़ी दुनिया ते चक्कर कटींदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन जो नालो दज्जाल छो आहे पाण कल पोइ जुमे में बयान कयोसीं त दज्जाल जी माना आहे ठगी धोखेबाज़ी ॿ नंबरी करणु फराड करणु। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मअहू नारुन व जन्नतुन दज्जाल सां गॾु बाह हूंदी ऐं दज्जाल सां गॾु हिकु जन्नत पे हूंदी हिकु जन्नत पे हूंदी उन जी जेका बाह हूंदी उहा उन जी जन्नत हूंदी ऐं उन जी जेका जन्नत हूंदी उहा बाह हूंदी। पोइ ही माण्हुनि खे वर्ग हलाईंदो माण्हुनि खे दज्जल फ़रेब में आणींदो पंहिंजे धोखे में आणींदो कीअं उहो जेको माण्हू उनजे साम्हूं ईंदो उनखे क़तल करे छॾींदो क़तल करे वरी उनखे चवंदो मुंहिंजे हुकुम सां उथ तूं जहिड़ो थी करे उथी पवंदो जहिड़ो थी करे उथी पवंदो वरी उनखे क़तल कंदो वरी उथी पवंदो जीअं तीअं इहो मामिलो कंदो वेंदो। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको बि दज्जाल जे फितने खां डिॼंदड़ हूंदो ऐं शरीयत मुतहरा सां ताल्लुक़ हूंदो उहो माण्हू परे खां सुञाणींदो तूं दज्जाल आहे। हदीस पाक जा अल्फाज़ आहिनि 3 दफ़ा उनखे मारींदो वरी जीआरींदो तॾहिं बि चवंदो तूं दज्जाल आहे छो जो हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजो हीअ अलामतूं तुंहिंजो हीअ सिफ़तूं तुंहिंजी हीअ निशानियूं ॿुधायूं आहिनि इहे माण्हू बची वेंदा हलिया वगरना अक्सरो बेशतर मूंखे त ताजुब थींदो आहे जेका क़ौम अॼु जे सरीं जे थुड़ खां बिजे थी ओ दज्जाल उनखे मारींदो ज़िंदा कंदो इहे दज्जाल कोन थींदा। अॼु जी क़ौम जेका साले हज़ारे ख़बर ई कान्हे कॾहिं खां क़बरूं ठहियूं पियो आहे न उन्हनि खां डिॼे थी दज्जाल अहिड़ी मुसीबत हेतिरी कसरत अवाम जी उन सां गॾु हूंदी उन खां कोन डिॼे जेको उनजे मुंहं ते मारींदो चारींदो। अक्सरो बेशतर माण्हू पैदा करणु रब्बुल आलमीन जी सिफ़त आहे पर जॾहिं दज्जाल पैदा कंदो माण्हुनि जे साम्हूं हे त असांजो रब आहे हे त असांजो रब आहे। जीअं इलाइक़े में शिरकिया केतिरा उमूर आहिनि केतिरियूं ॻाल्हियूं आहिनि थोरो बि को ख़ौफ़ किथां महसूस थिए थो
का हवा हले थी, का गाल हले थी, फिलाणो पीर फिलाणो पीर फिलाणो पीर फिलाणो पीर, कीअं माण्हू उन्हनि खां डिॼणु शुरू कंदा, एतिरो रब खां कोन था डिॼनि। ऐं यकीनन जेको रब खां कोन थो डिॼे त उहो दज्जाल खां ई डिॼंदो। जेको रब खां अक़ीदे जे मामले में कोन थो डिॼे त उहो अहिड़ियुनि ॻाल्हियुनि खां ई त डिॼंदो। अल्लाहु अकबर कबीरा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पोइ जेके उन जी ॻाल्हि खे न मञींदा न एतिरे दफ़ा क़त्ल करण ज़िंदा करण खां पोइ बि, त पोइ उहो दज्जाल छा कंदो, उहो पंहिंजी बाह में उन्हनि खे फिटो करे छॾींदो, यानी उहा उन जी दोज़ख हूंदी। ऐं जेके दज्जाल जा पैरोकार थी वेंदा हलिया, दज्जाल खे सभु कुझु मञींदा, उहो उन्हनि खे पंहिंजी जन्नत में दाख़िल कंदो। ऐं हक़ीक़त में जेके दज्जाल जी जन्नत हूंदी उहा रब जी जहन्नम हूंदी, ऐं जेका दज्जाल जी जहन्नम हूंदी उहा रब्बुल आलमीन जी जन्नत हूंदी। तॾहिं प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अल्लाह का पनाह घुरिया, अल्लाह फितने दज्जाल खां मूंखे बचाए ॾियां। इन जे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि पंहिंजी उम्मत खे इहा तालीम ॾिनी आहे, फितने दज्जाल खां रब जी पनाह घुरो, किथे तव्हांजी हयाती में इहो दज्जाल ज़ाहि न थी पवे ऐं तव्हांजा इहे मकर इहो दज्जल ॾिसी करे तव्हां हक़ीक़ी रब खे विसारे करे ऐं उनखे पंहिंजो रब सम्झी वेही रहंदव। उहो पंहिंजे हुकुम सां कई फ़सुल पैदा कंदो, पंहिंजे हुकुम सां मींहुं वसाईंदो, पंहिंजे हुकुम सां सिज खे उभारींदो, सिज खे लाहींदो, एतिरियूं रब्बुल आलमीन उनखे कुवतूं ताक़तूं ॾींदो। पोइ तव्हां सम्झा थो अल्लाह ई जंहिं ते रहम करे, जेको मोमिन हूंदो उहो ई दज्जाल खे सुञाणींदो। वगरना जेका असांजे मुस्लमाननि जे अॼु जे दौर में न अवाम आहे, जेका हर ॿुधी ॿुधाई ॻाल्हि ते कलमो पढ़ी ईमान कयो वेची आहे, डिॼण अक़ीदा ये रस्मी रवाज रखियो वेची आहे, उन क़ौम जो छा हाल थींदो? इहा क़ौम छा फितने दज्जाल खां बचंदी? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी हो न, रसूल हो न, मासूम हुयो न, जन्नत में मकाम महमूदा जी गारंटी बि ॾिनल हुई न, पोइ बि दज्जाल जे फितने खां पनाह पिया करूं। असां गुनाहनि में कारा किठ लॻा पिया आहियूं, पोइ बि वॾाई ख़तमु कान थी थिए, पोइ बि आकड़ ख़तमु कान थी थिए, पोइ बि फनकारी चालाकी तकबुर ऐं रियाकारी ख़तमु कान थी थिए। असां ॾिसूं त सही, असां पहुता कहिड़े दग ते आहियूं। अल्लाह से दुआ है, अल्लाह से मुख्य के कुरान पाक हदीस पाक पढ़ण समझण पंहिंजी इस्लाह जी तौफीक फरमाए।